अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार बाढ़े रिपोर्टर महरान चांडियो ज़िला चेयरमैन लाड़काणो एजाज़ अहमद खान लगारी पारां बाढ़े में मुख्तलिफ़ बिरादरिन के मौजूदीन टाउन कमेटी बाढ़े के चेयरमैन बदरुद्दीन सारियो सां संदसि नौजवान फर्जंद इंजीनियर फयाज़ अहमद कोलाजी जी घरवारी ऐं पीपी यूनिट 9 जे सदर दोस्त मोहम्मद पंवर जी वालिद जी वफ़ात ते ताज़ियत कंदे गहरे दुख जो इज़हार किया। उन मौक़े ते एजाज़ अहमद लगारी मीडिया से ॻाल्हाईंदे छो त पीपी मुल्क की गरीब दोस्त ऐं जमहूरियत पसंद पार्टी आहे। हिन चयो त पीपी हमेशा बेपहुंच माण्हुनि जी ख़िदमत कंदी रही आहे। हिन वक़्तु बि नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में अवाम जी फलाह बहबूद जो कम तेज़ी सां जारी आहे, जंहिंजो मिसाल बेरोज़गारनि खे रोज़गार ॾियण सां गॾु मुल्क अंदरि ख़ासि करे सिंध में तेज़ी सां हलंदड़ तरक़ियाती कम आहिनि। हिन चयो त पीपी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जंहिंमें क़यादत जमहूरियत ख़ातिर जाननि जा नज़राना ॾिना ऐं मुल्क अंदरि जमहूरियत जी बका खे यकीनी बणायो। उन मौक़े ते पीपी सिटी सदर डॉक्टर मुनीर अहमद शेख, वाइस चेयरमैन ज़िलो लाड़काणो असदुल्ला भुट्टो, सरदार अली नवाज़ खान जलबानी, इमरान सेठार, फिदा हुसैन फलपोटो, मीर सिकंदर अली ज़हरी, सैयद मंसूर अली बुखारी, सैयद सद्दाम हुसैन बुखारी, मोहम्मद हाशिम चांडियो, काउंसलर सईद अहमद कोलाची, बशीर अहमद पंवर, सुल्तान अहमद नूनारी, हसनैन अली हार चांडियो, साफ़ी अली रज़ा नूनारी, अगूणो काउंसलर अब्दुल समी पंवर ऐं ॿिया पिण मौजूद हुआ।